निकिरणु कोन ॾिनऊं। प्रेस क्लब वियसि, प्रेस क्लब ते मूंखे प्रेस कॉन्फ्रेंस करणु कोन ॾिनऊं। ऑफिस मां निकिरणु कोन ते ॾिनऊं। पोइ ऑफिस में कारकुननि जो वॾो जुलूस अची वियो। उहो जुलूस मूंखे हिते घर पुॼाए वियो। हाणे घर जे चौधारी पुलिसूं बीठियूं आहिनि, मूंखे घर खां ॿाहिरि नथा निकिरणु ॾियनि। माना अमली तरह गिरफ़्तार आहियां। पोइ हाणे ही ख़ुदि इंतिज़ामिया मुंझियल त मूंखे गिरफ़्तार करणु चाहे थी, घर में नज़रबंदि करणु चाहे थी, कंहिं जेल में थाणे में वञी हणणु चाहे थी। उहो इंतिज़ामिया पंहिंजी पॉलिसी वाज़े करे। मां त पहिरीं चयोमांनि त बाबा गिरफ़्तार करणु चाहियो था, मूंखे ॿुधायो, मां तव्हां सां हलियो थो हलां। न मूंखे बंदूक जी ज़रूरत, न घोड़ा जी ज़रूरत। जेल असांजे लाइ नवां न आहिनि। सियासी कारकुन आहियूं, सॼी उमिरि असां जेल चढ़ी काटे काटे हिन मंज़िल ते पहुता आहियूं। जेकॾहिं पीपल्स पार्टी जे हथां वरी ॿियो जेल ॾिसणो आहे त माशाअल्लाह ॾिसंदासीं। बाक़ी इन तरीक़े जो हिकिड़ो ख़ौफ़ हिरास फैमिली जे ख़िलाफ़ु, ॿारनि जे ख़िलाफ़ु, ओड़े पाड़े में ही घटि में घटि 20 मोबाइलूं बीठियूं आहिनि ऐं 20 मोबाइलूं ओड़ो पाड़ो घर घाट सभु ॿार बच्चा परेशान आहिनि। छा मसइलो आहे? ऐं इन तरीक़े सां को गिरफ़्तारियूं कयूं वेंदियूं आहिनि छा? ही रुॻो हिरास सां करणु, माण्हुनि खे ह्यूमिलेट करणु। त इहो ह्यूमिलेट कंदा, जेतिरो हू इहो ख़ौफ़ जो फिज़ा पैदा कंदा, ओतिरो माण्हू रद्द अमल कंदा। माण्हुनि खे ख़बर आहे त डॉक्टर कादिर मक्सी कंहिंजो मथो त कोन फाड़ियो आहे, कंहिंखे गार कोन ॾिनी आहे, कंहिं रोड जा पैसा खणी अयाशी जो सामान कोन कठो कयो आहे। डॉक्टर कादिर मक्सी सिंध बचाइण जी ॻाल्हि कई आहे त ही बैरिया जे ज़रिए जेको सिंध ते कब्ज़ो थिए पियो, बालार थिए पियो, उनखे चैलेंज करण लाइ डॉक्टर कादिर मक्सी चयो त ही ज़्यादती आहे, नाइंसाफ़ी पई करे पीपल्स पार्टी महिरबानी करे या सिंध जूं ज़मीनूं ख़ैरात में ॾियणु बंदि कयो, धारियां आबाद करणु बंदि कयो। असां अॻे ई थोराई में आहियूं, वरी अकलियत में तब्दील थी वेंदासीं। मूं इहा ॻाल्हि कई ऐं टियों ॾींहुं इन असांजी ॻाल्हि खे सही चवण जे लाइ लखे माण्हू कराची में गॾु थिया, जिन अची इहा ॻाल्हि कई त तव्हां सही आहियो। उन्हनि रेफरेंडम ॾेई छॾियो। हाणे इहो अवाम जो रेफरेंडम ॾिसी सरकार छिती थी पई आहे। हाणे उनजी निंड फिटल आहे। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पिया था हिरासमेंट कनि। सो असीं हाज़िर आहियूं, मिड़ी ख़ैर आहे। मां त हूअं घर में जेल वारी ज़िंदगी गुज़ारींदो आहियां। मां कहिड़ो होटल हूंदो वई कढ़ाई गोश्त खाईंदो आहियां या क्लबनि में शराब पीअण ऐं डांसूं करणु वेंदो आहियां या कंहिं जलसे में वेंदो आहियां, पार्टी जे जलसे जुलूस में, ऑफिस में या घर वेठो हूंदो आहियां। हूअं ई कंहिं ते ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। सुठो सरकार मानी खाराईंदी कुझु ॾींहं। पुलिस जे अचे थी तव्हांजी गिरफ़्तारी वठण, त तव्हां गिरफ़्तारी ॾींदो? छो न ॾींदासीं? मसलन मां उन्हनि खे चयो त जॾहिं SSP सां ॻाल्हि थी, मां चयो भाई तोखे मुंहिंजे ख़िलाफ़ु गिरफ़्तारी हुजे, तूं वारंट खणी अचिजांइ। चई साईं तव्हां ते FIR कटिजी वई आहे, हाणे हुन FIR ते तव्हांखे गिरफ़्तार कंदासीं। मूं चयो ठीकु आहे, FIR ते गिरफ़्तार कंदो त जी बिस्मिल्लाह अचो, मां हलां थो।